अखर पढ़ अलफ जो ॿिया वर्क सभु विसार अंदर तूं उजार पन्ना पढ़ंदे केतिरा। ऐं इन ई ख़्याल जो शाह साईं जो हिकिड़ो ॿियो शेर आहे त सुरमो सुफ़ेदीअ जो जॾहिं पातो जन तॾहिं ॾिठी तन अछाई आलम जी। क़ाबिल एतिराम साईं अयाज़ गुल साहब, साईं ताज जोयो साहब, साईं मुख्तियार मलिक साहब, साईं नसीर मिर्ज़ा साहब, साईं नियाज़ पंवर साहब, सभु मुअज़्ज़िज़ महिमान दोस्त असांजा हमअसर ऐं ख़ासि तौर ते हिन मेले लाइ पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि मां पंहिंजा ॿारड़ा वठी हिते शरीक थींदड़ वालदीन ऐं उस्ताद ऐं तव्हां सभु ॿार ऐं असांजूं नियाणियूं, मां चाहियां थो त तव्हां सभु पंहिंजे लाइ ताड़ी वॼायो त पोइ ॿी ॻाल्हि पोइ कयूं पाण। सभ खां पहिरीं त यादि रखणु खपे त जंहिं असां धरतीअ ते रहूं था, जंहिंखे सिंध चवनि था, उन वटि ॿिया खोड़ फ़ख़्रु लाइक़ु हवाला आहिनि, नाला आहिनि, मिसाल आहिनि। पर जेकॾहिं असांखे को हिकिड़ो ई नालो खणणो पए त आख़िर कहिड़ो माण्हू आहे जंहिंसां तव्हां तमामु घणो प्यारु कंदा आहियो, जेको तारीख़ जे हर दौर में तव्हां लाइ हिमत, बहादुरीअ, फ़ख़्र जो सबबु आहे, जेको तव्हां दुनिया जे ॿियनि अज़ीम शाइरनि जे अॻियां पेश करे सघो था ऐं जंहिं वटि सिंध जे सुख, सलामतीअ, ख़ुशीअ, ख़ुशहाली जो फ़िक्रु आहे, त उहो माण्हू केरु आहे? तव्हां ॿुधायो केरु आहे? शाह लतीफ़ आहे। शाह लतीफ़ उहो माण्हू आहे जेको तव्हांखे ख़बर आहे त हिकु त सैयद हो, ऐं सैयद जेकॾहिं ॻोठ में हिकिड़ो बि हूंदो आहे त चङो मुड़ुसु हूंदो आहे। सॼी सिंध में सैयदनि जो को बि ॻोठ न आहे, पर जे हिकिड़ो बि सैयद आहे त सादात हुजण जे करे हुनखे तमामु घणो मोतबर दर्जो हासिलु आहे। ऐं मज़े जी ॻाल्हि त शाह लतीफ़ त शाह अब्दुल करीम बुलड़ीअ वारे जो जेको हो उहो पड़ पोटो हो, यानी हिकिड़ी दरगाह सां हुनजो तालुक़ु हो। पर हुन न को दरगाह जो मुतवली थियो, न हू को गादी नशीन थियो, न हुन को चंदे जी पेती रखी, न को तख़्त ठाहे हुन ते वेठो, न पीणा ऐं तावीज़ लिखिया, न पाणी पढ़ी ॾिनो। हुन छा कयो? हुन पंहिंजी शाइरीअ वसीले नई सिंध जी अॾावत कई ऐं हुन अहिड़ी अॾावत कई सिंध जी जो हाणे सिंध खे सदियुनि ताईं को लहर लॾो आहे ई न। इहो ई सबबु आहे जो शाह लतीफ़ हर सिंधी माण्हूअ जे जीन्स में शामिलु आहे, उन जे रत जुज़नि में शामिलु आहे। उन खां पोइ केतिरा ई वॾा माण्हू सिंध पैदा कया आहिनि ऐं अञा सवें हज़ारे लखे माण्हू सिंध पैदा कंदी रहंदी। सिंध जी मिटी एतिरी ज़रख़ेज़ आहे, एतिरी सगारी ऐं ताक़तवर आहे, एतिरी हसीन आहे जो हुन जी मिटीअ मां जनमु वठंदड़ माण्हू पंहिंजे धरतीअ खां छिॼी सघे ई नथो, हुन सां प्यारु करण खां सवाइ रही सघे ई नथो। पर लतीफ़ जेको असांखे फ़िकिरु ॾिनो आहे, जेको रस्तो ॾिनो आहे, जेको दग ॿुधायो आहे, उन खां पोइ सिंध कॾहिं बि भटकंदी कोन। सिंध खे हाणे कॾहिं बि ऊंदहि जेका आहे उहा गिड़काए नथी सघे, छाकाणि त लतीफ़ हिकिड़ी रोशनी आहे। लतीफ़ हिकिड़ो ख़ुशबूअ जो तमामु वॾो वहिकिरो आहे। उहो हर दौर में असांजी ज़िंदगियुनि खे न रुॻो मुतासिर कंदो, पर नए खां नवां दग ॾसींदो। कहिड़ी न अजीब ॻाल्हि आहे, अॼोके दौर में बि जॾहिं सिंध जे ॿेटनि ते को कब्ज़े जी ॻाल्हि थिए थी, सिंध जूं ज़मीनूं जॾहिं ॾिनियूं वञनि थियूं, जॾहिं कालाबाग डैम जो इशू थिए थो, जॾहिं दरिया सुके थो, बार बार शाह लतीफ़ असांजी रहनुमाई लाइ अची थो वञे। वरी वरी असां उनखे किताब आणियूं था, उनखे अॻियां रखूं था ऐं उनखे अॻियां रखी असां पंहिंजी का जिदोजहद, का मंज़िल तइ कयूं था। त मां सम्झां थो इन करे बि शाह लतीफ़ असांखे पंहिंजे नए नसुल में मुंतक़िल करणु खपे, छाकाणि त शाह लतीफ़ ई उहो माण्हू आहे जेको हर दौर में सिंध खे ॾुख, तकलीफ़, मुश्किल ऐं ऊंदहि मां कढण जी मशल आहे। असां जॾहिं हिन मेले जे बारे में सोचियो तॾहिं असांखे पाण खे बि अंदाज़ो न हो त सिंध में शाह लतीफ़ सां जेका मुहबत आहे उनजी सूरत हाल इहा आहे। तव्हां हैरान थींदो त हिन वक़्तु बि असां वटि एतिरा घणा माण्हू वेठा आहिनि जेके चवनि था त असां हिन मेले में परफॉर्म करणु चाहियूं था। जेकॾहिं 100 ॾींहं मेलो हले तॾहिं बि परफॉर्मेंस ख़तमु न थींदियूं।
तंहिं करे इहा ॻाल्हि त ज़हन मां कढी छॾणु खपे त सिंधी माण्हुनि या सिंध जे ॿारनि को लतीफ़ मां हथ कढी छॾिया आहिनि। इन में तमामु घणनि माण्हुनि जो कंट्रीब्यूशन आहे, साईं जेम्स सैद खां वठी रसूल बेश पली जे ताईं, जिन इहा शमा सिंधी माण्हुनि जे सिंधी ॿारनि जे दिलि में ॿारी। पर मां सम्झां थो हाणे छाकाणि त असांखे हिन दौर में जेके ललकारूं या चैलेंज आहिनि ख़ासि तौर ते प्राइवेट स्कूलनि जा, उन खां पोइ असांजे ॿार जो पंहिंजी ॿोलीअ सां रिश्तो टुटी रहियो आहे। उन में असां वालदीन जो वॾो ॾोह आहे, ॿारनि जो न आहे। मिसाल सरकार चई छॾियो प्राइवेट स्कूल खे त सिंधी पढ़ाइणी आहे, असां सरकार प्राइवेट स्कूल खे चयो त असांजे ॿार खे अंग्रेज़ी सेखारियो, ऐं जेतिरो बि थी सघे हिनखे सिंधी अचे थी नथी अचे, अखरनि जा सुठा आहिनि ख़राबु आहिनि, हिनखे लतीफ़ जी ख़बर आहे न आहे ख़बर, इन जे बारे में असां का बि ॻणती कोन था पालियूं। इन जे बारे में कॾहिं कंहिं स्कूल वारे खां कोन था पुछूं, कंहिं उस्ताद खां कोन था पुछूं। पर जे अंग्रेज़ी नथी अचे त असां बार बार पंध कयूं था, त पैसा ॾियूं था, फ़ी ॾियूं था, हिनखे अंग्रेज़ी छो नथी अचे। बिलाशक अंग्रेज़ी अचणु खपे, उर्दू अचणु खपे, दुनिया जूं 100 ॿोलियूं अचणु खपनि, इन में का बि बुराई न आहे। पर हीअ त ईअं आहे जीअं तव्हांजे घर में खट हिकिड़ी हुजे ऐं उन ते तव्हां पंहिंजी माउ खे विहारण बजाए तव्हां पाड़े वारे जी माउ खे विहारियो। इहो मुमकिन आहे त असांजे घर में हिकिड़ी कुर्सी हुजे ऐं असांजी माउ बि बीठी हुजे, त असां उनखे छॾे पाड़े वारे जी माउ खे चऊं तूं वेह, ऐं असांजी पंहिंजी माउ बीठी हुजे, त असां पंहिंजे रवैयनि सां ईअं पंहिंजी माउ खे बेदख़ल करे छॾियो आहे। ऐं इहो ई सबबु आहे जो असांजे ॿार खे ॿियूं ॿोलियूं त अचनि थियूं, हाणे हू तेज़ीअ सां सिंधीअ खां कटिजी रहियो आहे। ऐं इन में वालदीन जो ऐं उस्तादनि जो बुनियादी किरदारु आहे त हू पंहिंजे ॿार खे उन सां जोड़नि। ऐं मां सम्झां थो उनजा ॿिया केतिरा ई तरीक़ा थी सघनि था, पर असांखे जेको सम्झ में आयो आहे सो इहो आहे त ॿार खे शाह लतीफ़ सां जोड़ियूं त पंहिंजी ॿोलीअ ॾांहुं वापसि मोटी अचे। छाकाणि त लतीफ़ उहा चमक आहे, उहो चकमक आहे, उहा कशिश आहे, उहो जादू आहे, जेकॾहिं उहो असांजे दिलि में जागी वियो त सिंधी ॿोली वरी ईंदड़ केतिरनि ई नसुलनि ताईं न रुॻो मुंतक़िल थींदी, महफ़ूज़ थी वेंदी, बची वेंदी, पर वरी तव्हां पंहिंजे ॿारनि जे दिलि में इहा रोशनी जेका आहे उहा मुंतक़िल कंदव। तंहिं करे हीअ हिकिड़ी शुरूआति आहे। असां चाहियूं था त रुॻो हीउ मेलो न, पर हिन मेले जूं केतिरियूं ई शकिलियूं असां सॼी सिंध ताईं खणी वञूं। अहिड़ो ई मेलो कराची में बि थिए, अहिड़ो ई मेलो इस्लामाबाद में थिए, सखर में थिए, मिरपुर ख़ास में थिए, मिठीअ में थिए, दुबई में थिए, त जीअं असांजी जेका शाइरी आहे, असांजो जेको शाह लतीफ़ आहे, असांजी जेका ॿोली जी हुस्नाकी आहे, उहा सॼी दुनिया जा माण्हू ऐं ॿियनि ॿोलियुनि जा माण्हू बि उन मां महज़ूज़ थी सघनि। हीअ जेका ॿिनि ॾींहंनि जूं सरगर्मियूं आहिनि उन में तमामु घणियूं शयूं शामिल आहिनि। ऐं मां चाहींदुसि त तव्हां जेके अॼु तव्हांजा ॿार या ॿाहिरि दोस्त न अची सघिया आहिनि उन्हनि खे बि शामिलु कयो सुभाणे शाम ताईं। हिन खां पोइ टेबलोज़ आहिनि, हिन खां पोइ जेके ॿार रागी आहिनि सॼी सिंध मां आया उहे परफॉर्म कंदा। शाह जे शेरनि खे पढ़ण जो कॉम्पिटिशन आहे। असां तव्हांजे लाइ ख़ासि तौर ते नंढनि ॿारनि लाइ जादूगर खे घुरायो आहे त जीअं तव्हां असां हुनजे जादू मां महसूसु थी ऐं पंहिंजी ॿोलीअ जो हुस्न जेको आहे उहो सम्झो। त हीअ 2 ॾींहं तमामु हिकिड़ा मज़ेदार ऐं सुठा गुज़रंदा। तव्हां सभिनी खे गुज़ारिश आहे त तव्हीं बि शामिलु रहो ऐं जेके न आहिनि हिते मौजूदु उन्हनि खे बि तव्हां पाण सां गॾु ॿीहर वठी अचो त जीअं इहा ॻाल्हि जेका असां शाह लतीफ़ जी शकिल में तव्हां सां शेयर करे रहिया आहियूं, तव्हां सां वंडे रहिया आहियूं, उहा सॼी सिंध ताईं ऐं दुनिया में जिते जिते सिंधी माण्हू रहनि था उन्हनि ताईं पहुची सघे। तव्हांजी तमामु घणी महिरबानी। मुंहिंजे ख़्याल में हिन खां पोइ बि तमामु सुठियूं सरगर्मियूं पाण गॾु हूंदासीं।